नाज़रीन ख़बर आहे करमपुर मां। करमपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़ियुनि जे एहतिजाजी धरणे असर ॾेखारियो। करमपुर भरिसां ठुल बी सेक्शन जोंगल पुलिस थाणे जी हद कोट बादशाह खान बंगलाणी मां 4 हफ़्ता अॻु चोरी थियल सहाफ़ी दरिया खान बंगलाणी जी मेहरान कार ठुल बी सेक्शन जोंगल पुलिस ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले बाद रिकवर कराए मालिक हवाले करे छॾी आहे। कार मालिक सहाफ़ी दरिया खान बंगलाणी करमपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे सहाफ़ियुनि में सुराई वारो माहौल आहे। होॾां करमपुर जे सहाफ़ी दरिया खान बंगलाणी कार चोरी मसइले में साथ ॾींदड़ ऐं एहतिजाजी धरणे में शिरकत कंदड़ समूरे सहाफ़ियुनि ऐं हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि जो शुक्रियो अदा कयो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो DDN वेब न्यूज़ करमपुर।